अस्सलाम वालेकुम। धरती न्यूज़ संकट माया फौजिया जा सब खां पहिरियां हेडलाइन। इमरान खान साहब की मेहरबानी, वो मजीद महंगाई का बंदोबस्त कर रहा है, मजीद गुर्बत का बंदोबस्त कर रहा है, मजीद बेरोजगारी का बंदोबस्त कर रहा है। आपको कोई इकोनॉमिक एक्सपर्ट होने की जरूरत नहीं है जनाब स्पीकर। इलेक्शन कैंपेन के दौरान ऐसी बातें करता था कि हमें उम्मीद था कि वजीर आजम बनते हुए वो बाइसिकल पे चल के दफ्तर पहुंचेगा। पेट्रोल की कीमत आप सबको मालूम है, कौन पेट्रोल अफोर्ड कर सकता है। उसके ऊपर इस मिनी बजट के थ्रू जो 17% टैक्स पेट्रोलियम की क्रूड ऑयल पे रिफाइनरी स्टेज पे लगाया जाएगा, ये पाकिस्तान के अवाम को पेट्रोल की कीमत में और डीजल की कीमत में इस बजट के नतीजे में मजीद महंगाई बर्दाश्त करना पड़ेगा। हर सदी में बहरान ईंदो आहे, हिन सदी जो बहरान इमरान खान आहे। मुल्क में तब्दीली न पर तबाही आई आहे। जेका हुकूमत ॿिया ठाहींदा आहिनि इहा IMF जे ॻाल्हियूं मञींदी आहे। चूंडियल हुकूमत अहिड़ा फैसला करे ई नथी सघे। हुकूमत IMF सां ॻाल्हियुनि में अपोज़िशन खां मदद वठी सघे पई, पर होड़ ऐं अना में अहिड़ा फैसला कया विया जेकी पाकिस्तान जी मुआशी ख़ुदमुख्तियारी जो सौदो हुआ। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी क़ौमी असेंबली जे ऐवान में नियाज़ी सरकार जी मुआशी पॉलिसी ऐं फैसलनि ते छिपकी तनक़ीद। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुआशियत बाबति हुकूमत पाण मुंझाइण जो शिकार आहे। हुकूमत जे ग़लत फैसलनि सबबि मुल्क में तबाही आई आहे। ग़रीब दुश्मनी ॾिठी पर ही मुल्क दुश्मनी आहे। नए पाकिस्तान जो मतिलबु आहे बेरोज़गारी, महांगाई ऐं गुर्बत। तारीख़ में पहिरें भेरे हिन हुकूमत में मुआशी वाद जी शरह में नफ़ी वई आहे। इमरान खान ग़रीबनि लाइ वधीक महांगाई जो बंदोबस्त करे रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वज़ीर आज़म हर महीने महांगाई जो नोटिस वठंदो आहे ऐं महांगाई वधी वेंदी आहे। जॾहिं त पाकिस्तान ॿ टुकड़ा थियो तॾहिं बि मुआशी वाद जी शरह में नफ़ी न वई हुई। IMF सां कमज़ोर डील कई वई। हुकूमत ज़िद में अची अपोज़िशन सां ॻाल्हि न कई। हाणे जेको अवाम अव्हां सां कंदो अव्हांखे पतो पइजी वेंदो। तकसीम की जो सियासत है वो पीपल्स पार्टी ने ना कभी की है, ना कभी हम आइंदा करेंगे। कराची के लोगों को, सूबा सिंध के लोगों को तकसीम करने की सियासत MQM करती रही है, कोशिश अब भी कर रही है और उनके साथ इस वक्त जमात इस्लामी मिली हुई है। तो ये अपने ही खिलाफ उन्होंने बैनर लगाए हैं और मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ कि हिकु दफ़ो बि लसानी तक़सीम जी ॻाल्हि कई। MQM मिसन जे रहवासियुनि में वीछा वधाइण जी कोशिश करे रही आहे। तक बंदियूं ठाहिण इलेक्शन कमीशन जो कमु आहे। सूबाई हुकूमत जो कमु रुगो यूनियन, टाउन ऐं म्युनिसिपल कमेटियुनि जो अंग ॿुधाइणु आहे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त टाउन जो नक्शो ठाहे ॾियण इलेक्शन कमीशन जो कमु आहे। कराची में म्युनिसिपल कॉर्पोरेशन ख़तम करे टाउन्स ठाहिया आहिनि। मुशर्रफ जे दौर में हैदराबाद खे छोड़े 9 ज़िला ठाहिया विया, छाकाणि त MQM खे हैदराबाद ते पंहिंजी वॾी रक़म करणी हुई। MQM टाउन जे नालनि ते बि एतिराज़ कया आहिनि। गुलशन इकबाल जो नालो अल्लामा इकबाल जे नाले सां पुठियां न, पर असल में इहो इकबाल ॻोठ हो। उनखे बि लसानी रंग ॾियण जी कोशिश कई। साइट में जेकॾहिं मोड़ो मीरभर टाउन जो नालो ॾिनो वियो आहे त बि एतिराज़ आहे। लाहौर जी एहतसाब अदालत अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ जी धीउ ऐं नाठी खे इश्तिहारी करार ॾेई छॾियो। लाहौर जी एहतसाब अदालत में पंजाब पावर डेवलपमेंट ईरा ऐं सरकारी खातनि जे फंडनि में गोबिन वारे केस जी ॿुधणी। अदालत राबिया इमरान ऐं संदसि मुड़ुस इमरान यूसुफ खे इश्तिहारी करार ॾींदे संदन दाइमी वारंट जारी करे छॾिया। ॿिन्ही जूं मिल्कियतूं बि ज़ब्त करण जो हुकुम।
कोटा में यंग डॉक्टर्स जो एहतजाज मुज़ाहिरो कल रेड ज़ोन में दाख़िल, एहलकारनि सां चक्रियूं, 6 पुलिस एहलकार ज़ख़्मी, पुलिस 20 डॉक्टरनि खे गिरफ़्तार करे वरितो, पुलिस कंडेदार तारूं लॻाए रोड बंदि करे छॾियो, डॉक्टरनि पारां रेड ज़ोन वञण जी कोशिश ते पुलिस जी लठबाज़ी, डॉक्टरनि जी मज़म्मत ते एहलकार ज़ख़्मी थिया। बिना सबूतनि जे शरीफ़ ख़ानदान जे भातियुनि ख़िलाफ़ केस ठाहिण जो चयो वियो। शहबाज शरीफ़ जी फाइल ॾिसी चयो हो त मनी लॉन्ड्रिंग जो केस कोन थो ठहे। अॻूणे DG IMI बशीर मेमन लाहौर सेशन कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त शहबाज शरीफ़ ते जंहिं अरब शेख खे फ़ाइदो ॾियण जो इल्ज़ाम मढ़ियो वियो, उहो हाणे वज़ीर आज़म सां मिलण वञी रहियो आहे। संदसि केतिरनि ई वज़ीरनि सां तस्वीरूं बि आहिनि। PTI जा ट्रोल्स पघारूं वठी माण्हुनि जा पटका दूर करे रहिया आहिनि। FIA जे आला इख़्तियारनि खे अपील आहे त इहे इदारे जी साख खे नुक़सान न पहुचाइनि। उस्मान मिर्ज़ा जी GT रोड रैप केस ऐं जतोई केस इंसाफ़ जे निज़ाम लाइ ललकार आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी पंहिंजे ट्वीट में चयो आहे त सवाल इहो आहे त ही केस रोज़ाने जी बुनियाद ते छो न पिया हलनि ऐं इन्हनि खां आम केसनि तौरु छो न पियो वरितो वञे। प्रोसिक्यूशन ऐं अदालत पंहिंजी ज़िम्मेवारी निभाइनि। इन्हनि केसनि खे मंतक़ी अंजाम ताईं पहुचाइण रियासत जो फ़र्ज़ु आहे। हुकूमत पाकिस्तान जी मालियाती खुद मुख्तियारी जो सौदो करे रही आहे। पाकिस्तान दीवारपणे जो शिकार आहे। हुकूमत वटि मुल्क हलाइण लाइ का बि एजेंडा न आहे। हर रोज़ मिस गवर्नेंस जो नओं नमूनो पेश कयो थियो वञे। नून लीग अॻवान अहसन इक़बाल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुल्की तबाही जी ज़िम्मेवार PTI जी नाअहली आहे। हुकूमत वटि अवामी ख़िदमत जो को बि प्रोग्राम न आहे। हुकूमत मालियाती इदारनि जी सौदेबाज़ी करे रही आहे। मिनी बजट सां परॾेही सीड़पकारी मुतासिर थींदी। इमरान नियाज़ी जी करप्शन ऐं चोरी पकड़ी वई आहे। लाहौर में कातलाने हमले में ज़ख़्मी थियल मुस्लिम लीग नून जे MPA बिलाल यासीन में अस्पताल खां घर मुंतक़िल कयो वियो। बिलाल यासीन जो चवणु आहे त जंग में फ्रैक्चर सबबु खेसि तकलीफ़ आहे, पर पंहिंजी सिहत बाबति हू मुतमइन आहे ऐं अल्लाह खेसि नई ज़िंदगी ॾिनी आहे। मथस हमिलो मियां विकी नाले शख़्स करायो। संदसि चवणु आहे त हू मियां नवाज़ शरीफ़ जो सिपाही आहे ऐं घबराइण वारो न आहे। शहबाज शरीफ़ ऐं मौलाना फज़लुर रहमान अॼु मुलाक़ात थींदी। मुलाक़ात में मुख़्तलिफ़ मामलनि ते सलाह मशवरा कया वेंदा। मौलाना जी रिहाइशगाह ते अॼु मंझंदि 3 वॻे मुलाक़ात कई वेंदी। मुलाक़ात में वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादीअ वारी तहरीक ते सलाह मशवरा कया वेंदा। PDM जे तहरीक जी ईंदड़ लाहे अमल ते बि वीचारियो वेंदो। मुलाक़ात में लॉन्ग मार्च खे कामयाब बणाइण ते मुशावरत थींदी ऐं मिनी बजट बिल नाकाम बणाइण बाबति हिकमत अमली ते बि वीचारियो वेंदो। पाकिस्तान में कोरोना केसनि ऐं फोतगियुनि में वाधि। 24 कलाकनि दौरान वबा सबबु 13 ॼणा हयाती विञाए वेठा। 2074 नवां केस साम्हूं अची विया। 24 कलाकनि दौरान 44,120 टेस्टूं कयूं वयूं। 2024 माण्हुनि खे कोरोना हुजण जी तस्दीक। सेप्टेंबर 2021 खां पोइ हाकारी केसनि जी शरह 4.7 ॿुड़ी वई। मुल्क में फौतुनि जो अंग 28,987 थी वियो।
सीता रोड में मेडिकल जी शागिर्दियाणी असमत जी पुरस्कार मौत जी जांच लाइ ACHO समेत सॼी जांच टीम तब्दील नवां ऑफिसर मुक़रर डॉक्टर असमत जी लैपटॉप ऐं मोबाइल फोन मां डेटा हासिल करण जूं कोशिशूं कोताही करण ते सीता रोड जो ACHO पथरी DSP यूनिस वधाणी जे अॻुवाणी में नवनि ऑफिसरनि जी जांच टीम जोड़ी वई। कराची में नादरन बाईपास वटि कूड़नि मां ॿिनि ॼणनि जा लाश हथ रेस्क्यू ज़रिए मूजिबि लाश खां 3 ॾींहं पुराणा ऐं सुञाणप नथी थियण जोॻा आहिनि। मक़तूलनि जी ॼमार 25 खां 30 साल आहे। पुलिस जो चवणु आहे त कपिड़नि जी तलाशी दौरान कंहिं बि क़िस्म जा शिनाख्ती दस्तावेज़ नाहिनि मिलिया। बलीर में घरू अनबड़त तां औरत समेत बजड़ा कत्ल बिन कासिम थाने जी हथ नसीराबाद पिपरी में हिराबदार मुख्तियार पंहिंजी ज़ाल ज़ाहिदा ऐं अली रहमान खे क़त्ल करे छॾियो। गोटकी में कारोकारी के इल्जाम हेठि नौजवान कत्ल औरत जख्मी टावरी प्लाट वटि जवाबदार अरबिल उमर खे गोलियूं हणी कत्ल करे छॾियो। जवाबदार इनायतुल्लाह सुमरो पंहिंजी ज़ाल ख़ालिदा खे बि पिस्टल जा फायर करे मरणगी करे छॾियो। औरत गिरती जोगी हालत में सखर मुंतकिल वाक़े बाद जवाबदार फरार थी वियो। कंबल भरसा कत्ल थी वियल फ़ेमी दासियाल जो कत्ल केस ETC लाड़काणे मुंतकिल फरियादी गुलाम तकी सयाल जे केस ETC कोर्ट मुंतकिल करण वारी दरख़्वास्त ते कंबल जे सिविल जज एंड जुडिशियल मैजिस्ट्रेट अयाज़ अली अवान जी अदालत में ॿुधणी। अदालत फ़ेमी दासियाल कत्ल केस लाड़काणे में दहशतगर्दी चोर अदालत में मुंतकिल करण जो हुकुम ॾेई छॾियो। चंडोजाम में ज़हरीली शराब वापराइण सबब वधीक 2 ॼणा हयातियूं विञाए वेठा। माची होटल वासी 28 वरनि जे चंद्र कोहली ऐं अमरशी कोहली दम ॾिनो। ज़हरीलो शराब वापराइण सबब फोतिन जो अंग वधी जोड़ियल थी वियो। वादर ऐं भर पासे ज़िलज़िले जा लोॾा। मकरान में सुनामी जो ख़दशो। ज़िलज़िले जी पैमाइश वारे मर्कज़ मूजिबि रेक्टर स्केल ते ज़िलज़िले जो ज़ोर 5 ॾहाई ॿुड़ी रहियो ऐं ज़िलज़िले जी उनाही 25 किलोमीटर हुई। ज़िलज़िले जो मर्कज़ ग्वादर भरिसां समुंड में हो। कंहिं बि क़िस्म जे जानी नुक़सान जा इतला न मिलिया। मौसमियात खाते पारां मकरान सब डिविजन ज़ोन में सुनामी जो ख़तरो ज़ाहिर कयो वियो आहे। अफगान सूबे नगरहार में तालिबान जो इंटेलिजेंस चीफ हथियारबंदनि जे हमले में मारिजी विया। संसगार्ड जख्मी ज़िले भट्टीकोट लाला तालिबान जे इंटेलिजेंस चीफ उबैद बशीर जंगी में शिरकत लाइ वञी रहियो हो त मथे हमलो थियो। उबैद बशीर मौके ते मारिजी वियो। संसगार्ड जख्मी थी पियो। अफगान तालिबान अख़्तियारनि वाक़े जी जांच शुरू करे छॾी। का बि गिरफ़्तारी अमल में न आई। उत्तर कोरिया पारां हाइपर सुपरसोनिक जो 4 कामयाब तजुर्बो। मुल्क जे सुपर लीडर कम जोंग अन हाइपर सुपरसोनिक मिसाइल तजुर्बे जी निगरानी कई। मिसाइल 1000 किलोमीटर ताईं समुंड में कामयाबी सां हदफ खे निशानो बणायो। अमेरिकी परही वज़ारत पारां उत्तर कोरिया जे मिसाइली तजुर्बे जी मज़म्मत। उत्तर कोरिया हफ़्ते अंदरि 3 मिसाइल तजुर्बा करे चुको। ऐं पाकिस्तान ठहण वक़्तु विछड़ी वियल ॿाहिरि 74 वरनि बाद करतारपुर में मिली विया। फैसलाबाद वासी सिद्दीक पंहिंजे वॾे भाउ हबीब उर्फ शीला सां मिलण करतारपुर पहुतो। शीला भारती पंजाब जे शहर हेलीवाला जो रहवासी आहे। ॿई भाइर रोअंदे हिक ॿिए खे ॻणाटी पाती। डिघे विछोड़े बाद मिलण ते ॿिन्ही जूं अखियूं भरिजी आयूं।